प्रोग्राम लाड़काणे ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। लाड़काणे जी आर्ट काउंसिल हिकिड़ो फ़ाल इदारो आहे ऐं उन में जेके सरगर्मियूं आहिनि या उते जेके अदबी मेड़ाका जेको आहे फ़नकारनि जा जेके प्रोग्राम थियनि था या उते स्टेज ड्रामा थियनि था, इन हवाले सां असां चाहियो पिए त लाड़काणे जी आर्ट काउंसिल खे पंहिंजे हिन प्रोग्राम में फोकस कयूं, छाकाणि त हिन वक़्तु 24 जनवरी ते हुनजो इलेक्शन थी रही आहे ऐं हिन वक़्तु तक़रीबन इलेक्शन जी कॉन्टेस्ट लाइ 2 ग्रुप जेके आहिनि उहे ठही चुका आहिनि ऐं उनजो हिकिड़े ग्रुप त उनजो ऐलान बि करे छॾियो आहे पंहिंजे उहिदेदारनि जो, ऐं ॿियो ग्रुप अञा तयारियुनि में आहे, पर बहरहाल ही इलेक्शन जो जेको मरहलो आहे उन में 2 ग्रुप ठही चुका आहिनि ऐं उहे कॉन्टेस्ट कंदा। त हाणे जेको 2008 खां वठी हीउ जेको इदारो आहे आर्ट काउंसिल उहो फ़ाल थियो आहे ऐं उनखां पोइ हुन जूं जेके मुसलसल सरगर्मियूं रहियूं आहिनि ऐं ख़ासि करे जेको हिकिड़ो वॾो इम्पॉर्टेंट मामिलो आहे स्टेज ड्रामा, छाकाणि त हिन वक़्तु कराची आर्ट काउंसिल खां पोइ बाक़ी लाड़काणो आर्ट काउंसिल आहे जिते इन क़िस्म जूं सरगर्मियूं थियनि थियूं या उते जेके आहिनि अहिड़ा पंहिंजो मेला बि लॻनि था या फेस्टिवल्स थियनि था या वरी स्टेज ड्रामा जेके आहिनि उन्हनि जो तमामु हिकिड़ो सुठो बहितर तरीक़ेकार हिते लाड़काणे आर्ट काउंसिल में मूंखे ॾिसण में आयो आहे ऐं हिते जेके स्टेज जा तमामु सुठा सुठा जेके फ़नकार आहिनि उन्हनि खे मौक़ो मिले थो, छाकाणि त कुझु टाइम अॻु में जॾहिं टेक्नोलॉजी में हिकिड़ो मुख़्तलिफ़ नवाण पे आई या जदीद टेक्नोलॉजी मुतारफ़ पए थी या जेको आहे TV लॉन्च थी चुकी हुई, त उनखां पोइ स्टेज जेको आहे उहो तमामु घणो पोइ ते हली वियो, पर हिन वक़्तु वरी हिनखे जीआरियो वियो आहे ऐं स्टेज ड्रामनि खे जेको आहे सो अहमियत ॾिनी वई आहे ऐं उन हवाले सां हिते वॾा ड्रामा फेस्टिवल थी चुका आहिनि। त मां सम्झां थो इहो हिकिड़ो तमामु इम्पॉर्टेंट मामिलो हो। इहे सभु शयूं जेके अदबी जेको आहे सो खेतर में अचनि थियूं या उते जेके फ़नकार आहिनि उन्हनि खे मौक़ा मिलनि था या मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां या फ़नून लतीफ़ा सां जेके माण्हू वाबस्ता आहिनि उहे अचे आर्ट काउंसिल में पंहिंजूं जेके आहिनि सरगर्मियूं कनि था, त हिकिड़ो इहो फ़ाल ऐं हिकिड़ो बहितर ऐं सुठो इदारो लाड़काणे में लॉन्च थी चुको आहे। काफ़ी दोस्तनि हुन में महिनत बि कया त हीअ हिन इदारे खे कंहिं हिकिड़े अहिड़े तरीक़े सां बीहारे सघिजे, छाकाणि त कराची आर्ट काउंसिल जी त अहमियत तव्हांखे ख़बर आहे त उहो तमामु घणी जेको आहे सो एक्टिव बि आहे, उन में तमामु घणियूं जेके आहिनि शयूं ऐं सरगर्मियूं थियनि थियूं, त हिते बि इन हवाले सां जेतोणीकि अञा वधीक इनखे बहितर करण जी ज़रूरत आहे। ऐं हिते जेको इलेक्शन जे कॉन्टेस्ट में जेके ग्रुपनि जे अंदरि इख़्तिलाफ़ थियनि था उहे बि जेके आहिनि मुस्बत तरीक़े सां इस्लाही हुजणु खपनि, न की कंहिंजे लाइ ज़ाती तनक़ीद जो निशान हुजणु। त मां सम्झां थो हे जो इदारो जंहिं तरीक़े सां लॉन्च थियो आहे या हिन कमु कयो आहे त उहो सुठो मैसेज आहे, न सिर्फ़ु सिंध पाकिस्तान पर दुनिया जे अंदरि, त लाड़काणे जे अंदरि आर्ट जेको आहे उहा पंहिंजूं सरगर्मियूं करे पई या आर्टिस्ट जेके आहिनि उहे पाण खे वञराए रहिया आहिनि या मुख़्तलिफ़ शोबनि सां जेके माण्हू लाॻापियल आहिनि उहे उते मौजूदु आहिनि जेके कमु कनि पिया या तहक़ीक़ी तौर ते बि उते कमु थिए थो या हर माण्हूअ खे आर्ट जे अंदरि आर्ट काउंसिल जे अंदरि मौक़ो मिले थो त हू पंहिंजो जेको आहे सो रोल प्ले करे। सो असां कोशिशि कई आहे त उते जेके इलेक्शन में ग्रुप कॉन्टेस्ट कनि था उन्हनि सां बि ॻाल्हायूं ऐं उन्हनि जो मौक़ुफ़ बि जेको आहे हिन प्रोग्राम में शामिलु रखूं। गॾोगॾु आर्ट काउंसिल जे अंदरि जेके सरगर्मियूं थियूं कोशिशि कंदासीं त असां कुझु उहे बि पंहिंजे हिन जेको आहे सो प्रोग्राम में ॾेखारे सघूं ऐं उनखां पोइ उते जेके शोभा क़ाइमु थियल आहिनि उते जंहिं तरीक़े सां जेको आहे सो उन्हनि जो कमु आहे उहो बि असां पंहिंजे हिन TV स्क्रीन ते ॾेखारियूं त लाड़काणे जी आर्ट काउंसिल छा पई करे। सो इहे समूरियूं शयूं असां पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु रखंदासीं ऐं हलूं था आर्ट काउंसिल में जिते जेके दोस्त उते मौजूदु आहिनि मुख़्तलिफ़ फ़नकार आर्टिस्ट उन्हनि सां बि ॻाल्हायूं ऐं जेके इलेक्शन में कॉन्टेस्ट कनि पिया 2 ग्रुप उन्हनि जे माण्हुनि सां बि ॻाल्हायूं त हुननि जो इन हवाले सां छा चवणु आहे ऐं हुननि केतिरे क़दुरु हिन आर्ट काउंसिल खे जेको आहे सो बहितर अंदाज़ में फ़ाल कयो आहे या उनजी अफ़ादियत जेका आहे उहा मञराई आहे, उनखे सिंध हुकूमत या ख़ुदि जेको आहे सो ॿिया जेके इदारा आहिनि उहे बि उनखे बहितर तरीक़े सां ऑन कनि था ऐं हिन खे जेको आहे सो सपोर्ट कई वञे थी। त इहे समूरियूं शयूं असां हिन पंहिंजे प्रोग्राम ॾेखारियूं था। हलो त आर्ट काउंसिल हलूं ऐं उन जेके उते जेके दोस्त मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। बुनियादी तौर ते आर्ट्स काउंसिल फ़नून लतीफ़ा जो हिकिड़ो इदारो आहे जंहिंजा काफ़ी शोबा आहिनि। पोइ हिन इदारे जे अंदरि जेको आहे सो जेके बि उहे शोबा आहिनि उनखे प्रोमोट करण जो इहो इदारो आहे। सहूलियतूं हिते सिंगिंग आहे, म्यूज़िक आहे, ड्रामो थींदो आहे, फ़ोटोग्राफी आहे, आर्काइव्स आहे, अदब आहे, उन ते प्रोग्राम थींदा आहिनि। उन्हनि प्रोग्रामनि मां असांखे हिकु त पब्लिक खे एंटरटेन करिणो आहे लाड़काणे जी खे, ॿियो जेके नओं टैलेंट जेको आहे अचे थो पियो उनखे प्रोमोट करिणो हूंदो आहे।
उन हवाले सां दादा हिन भेरे मूं अॻु में बि कंटेस्ट कयो आहे। सो हिन भेरे आउं जेको आहे सो पीपुल्स कल्चरल पैनल जी तरफ़ां प्रेसिडेंट जो उम्मीदवार आहियां ऐं उमेद कयां थो त अलाह साईं कामयाबी नसीब कंदो। अञा हिन इदारे खे वधीक बहितर कबो, हिन इदारे लाइ एफर्ट्स करणा पवंदा आहिनि, माज़ीअ में बि थिया आहिनि काफ़ी जेको आहे सो दोस्तनि अञा हिते जेको आहे सो काफ़ी शयूं आहिनि असां वटि हाल कंप्लीट कोन्हनि के, जीअं मुख़्तलिफ़ मयारनि जा हुजनि त जेकॾहिं हिकिड़ो 200 माण्हुनि जी का कॉन्फ्रेंस थिए थी, 400 जी थिए थी, पर हींअर थियो आहे रिसेंटली जेको आहे हिन बॉडीअ जे एफर्ट सां गवर्नमेंट इहो सहकार कयो आहे। हेॾे राइट साइड ते असां वटि जेको आहे सो 500 माण्हुनि जो एक्स्ट्रा हॉल ठहे थो। पहिरियों त सिर्फ़ु ओपन एयर थिएटर हूंदो हो, 2008 में हिन जो इफ़्तिताह थियो आहे, हीअ वजूद में आई आहे। तो हींअर काफ़ी शयूं बहितर आहिनि, कुझु अञा खुटल आहिनि, जीअं सिक्योरिटी सिस्टम आहे, बिल्डिंग कंस्ट्रक्शन आहे, उन में अञा असांखे ज़रूरत आहे। मेंबरनि जे वेहण जे लाइ जेको आहे सो असां वटि कोन्हनि के, कैंटीन जो हाणे अञा जेको आहे सो तयारी थिए पई, उहा जेको आहे सो कंस्ट्रक्ट थिए पई। जीअं त हिते असांजी आर्ट काउंसिल में काफ़ी कमियूं आहिनि जेके हिन वक़्तु पूरियूं कुझु थियनि थियूं, अञा कुझु हिन आर्ट काउंसिल में कमियूं आहिनि। असांजो हिते क्वार्टर सिर्फ़ु 2 आहिनि ऐं मुलाज़िम 12 आहिनि। हिते असां वटि पाणी सफ़ा सहूलियत न आहे, जंहिंमें न का टंकी आहे ऐं न को माण्हू जे पाणी पीअण जी का सहूलियत आहे, जंहिंमें हिकिड़ी असां वटि मशीन लॻल आहे, सा बि नाकारा लॻी पई आहे। हिन आर्ट काउंसिल में रोड कोन्हे को, हिन आर्ट काउंसिल में असांजूं ऑफिसूं कोन्हनि के, जेके असां वटि जेके सहूलियतूं हुजणु खपनि। मेंबर जेके असांजा अचनि था आर्ट काउंसिल में, उन्हनि जे लाइ कैंटीन कोन हुई, जेका हाणे जेको असांजे कल्चर डिपार्टमेंट ऐं अकबर लिगारी साहिबु जेके असांखे हिन वक़्तु सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, उहे जेको आहे सो असांजे गाॾी जे लाइ पार्किंग जे लाइ हिकिड़ा छट ठाराया विया आहिनि। उनखां पोइ असां वटि 400 माण्हू जो हॉल हिकिड़ो मथे अरेंज करे ॾिनो अथऊं ऐं कमु हिते तक़रीबन मुकमिल कोन हुयो। जेको हींअर थिए पियो, जेके असांजा हितां जा उहिदेदार आहिनि, उहे असांजा उहिदेदार जेको आहे सो ऑफिसुनि जे लाइ परेशान आहिनि, उन्हनि खे ऑफिसुनि में मटीरियल कोन्हे को, ऐं उहे अंदरि असांजे मेकअप रूमनि में हू पंहिंजूं ऑफिसूं ठाहे वेठा आहिनि। हीउ इदारो 2008 खां वठी स्टार्ट थियो आहे, पर यको इदारो तमामु पोइते, बजट कोन हुई। पोइ जेतिरी असां वटि बजट हुई 30 लख रुपया, उन 30 लखनि पर मां मुलाज़िमनि जी पघार ऐं बिजली जो बिल, बाक़ी जेके चंद प्रोग्राम जेके थियनि पिया सिर्फ़ु उहे ई पिया थियनि, बाक़ी असां वटि सहूलियत कोन्हे का। सो बि कुझु असांजो कमनि कारनि में, कुझु बिजली में, कुझु सेवरनि में, या कुझु इन्हनि मसइलनि में असांजो इदारे में उहो कमु थिए पियो, त ठीकु आहे। उहे 30 लख त हाणे छा कंदा इहे 30 लख? कम से कम हिन आर्ट काउंसिल जी, कराची आर्ट काउंसिल वारनि इहा बजट असांजी कम से कम 2 करोड़ हुजणु खपे, 3 करोड़ हुजणु खपे, तॾहिं हिन आर्ट काउंसिल में को कमु थिए। फाउंडर वाइस प्रेसिडेंट आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो, सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी कल्चर विंग डिस्ट्रिक्ट लाड़काणो। सर हे जेको आहे आर्ट काउंसिल 2008 में जेको आहे सो जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत ठाही त आर्ट काउंसिल जो इहो वजूद पियो। हिन आर्ट काउंसिल में जेको आहे, जेको मरकज़ी किरदारु अदा कयो, उहो जेको कल्चर विंग डिस्ट्रिक्ट लाड़काणो हुयो, जंहिंमें असांखे मोहम्मद अयाज सुमरो जेको उन पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़िले सदर हुयो, ऐं उनजी कोशिशूं हुयूं। अनवर अली भुट्टो साहिबु जेको जनरल सेक्रेटरी हो, ऐं असांजे अदी फरियाल टालपुर साहिबु आया, ख़ुर्शीद जूणी जो साहिब जूं कोशिशुनि सां जेको आहे हीअ आर्ट काउंसिल ठहियो। हिन में जेको आहे हर 2 सालनि खां पोइ जमहूरी तरीक़े सां इलेक्शन थींदी आहे। हिन खे जेको आहे सो टर्नओवर जेको हूंदो आहे उहो 2 साल हूंदो आहे। ऐं पहिरियां स्टार्ट में असांखे जेका हूंदी हुई उहा बजट हूंदी हुई 7 लख रुपया, जेका डिस्ट्रिक्ट काउंसिल लाड़काणे जी तरफ़ां मिलंदी हुई। पोइ उनखां पोइ वरी जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी 15 लख रुपया जेको आहे उनजी बजट कराई। उनखां पोइ 2016 में जेको आहे सो असांजे साईं आसिफ अली ज़रदारी साहिब जी महिरबानी सां 30 लख थियो। ऐं 2016 खां पोइ जेको आहे सो हिते बजट उहा ई आहे
जेका 2016 खां वठी 30 लख रुपया साल जी आहे। ऐं हिते जेको आहे असांजो इदारो जीअं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे हारियुनि जे लाइ, मज़दूरनि लाइ, शागिर्दनि लाइ जीअं कमु करे थी पई, तीअं ई फ़नकारनि जे लाइ जेको आहे हीउ इदारो हुयो। हे गैर सियासी इदारो आहे। हिते हर पार्टी जो जेको आहे उहो माण्हू जेको अदब सां वास्तो रखे थो, फ़न सां वास्तो रखे थो, फाइन आर्ट सां वास्तो रखे थो या म्यूज़िक सां वास्तो रखे थो, उहो माण्हू जेको आहे हिते मेंबर थी सघे थो। सर, मां पहिरियां 4 दफ़ा जेको आहे हिते प्रेसिडेंट चूंडियो आहियां ऐं हुन खां पोइ वरी हिकिड़ो दफ़ो लास कई आहे, मां हिकिड़ो दफ़ो हारायो आहे। ऐं हिन दफ़े जेको आहे उहा सेक्रेटरी लाइ जेको आहे बीठो आहियां, जो अंदरूनी कुझु मसइला आहिनि सो दोस्तनि जी ख़्वाहिश हुई त मां सेक्रेटरी लाइ बि आहियां। बाक़ी असां जेको कल्चरल पैनल आहे पीपल्स पार्टी जो हमेशह उहो ई विन कंदो आहे। ऐं हिन दफ़े बि मूंखे उमेद इहा आहे त छो त पार्टी हिते तमामु घणो फ़नकारनि जो, अदीबनि, शाइरनि जो उहो कमु करे थी पई, उन जे करे मूंखे उमेद आहे त हिन दफ़े बि पीपल्स कल्चरल पैनल ई खटंदो। एक्चुअली ही त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो ख़्वाबु हुयो, जंहिंखे अमली जामो साईं मोहतरमा अची पहिरायो हुनखे। सो हिते अशद ज़रूरत हुई इन शइ जी त हिकिड़ो फ़नून सां, लतीफ़ा सां लाॻापियल जेके बि शयूं आहिनि उनजो आर्ट्स काउंसिल जुड़णु खपे। उन हवाले सां कोशिशूं वरितियूंसीं। माशाअल्लाह आर्ट्स काउंसिल वजूद अमल में अची चुको आहे। हिन वक़्तु साढा 900 खनि मेंबर आहिनि। ऐं शुरूआत में बि जेको आहे सो उहिदेदार रहियुसि खज़ांची, ॿिए टेन्योर में बि विन करे खज़ांची रहियुसि। उनखां पोइ वरी कुझु ज़ाती मसरूफ़ियतूं, कुझु वरी जो सरकार जेको आहे सो ज़िमेवारी जे करे न बीठा। त हिन वक़्तु जेको ईंदड़ इलेक्शन आहे उन में आउं कैंडिडेट आहियां, डिप्टी सेक्रेटरी आहियां पीपल्स कल्चर जे पैनल तां। मूंखे उमेदु आहे इंशाअल्लाह दोस्तनि जो सहकार आहे त विन कंदासीं। बाक़ी हिते जेको प्रॉब्लम आस्ते आस्ते उहो सॉल्व थींदा था वञनि। ख़ासि तौर ते बजट जो वॾो मसइलो आहे हिते। आउं सम्झां थो त कराची खां पोइ लाड़काणो आर्ट्स काउंसिल वधीक मुतहरिक आहे। प्रोग्राम जे हवाले सां डेली प्रोग्राम थियनि पिया, पर लेस ऑफ बजट जे करे बि थोरी मुश्किलातूं आहिनि। पर अलाह मालिक हाणे पंहिंजो डेवलपमेंट जो कमु बि हले पियो। तव्हां ॾिसो पिया असांजो ऑडिटोरियम बि जेको आहे कवर थियल आहे, उहो बि ठही रास थी वियो आहे। ऑफिसूं बि हिन पासे खां ठही वियूं आहिनि। ॿियो म्यूज़िक हॉल आहे या अदबी असांजो हॉल आहे, उन में टाइल्स वाइल्स लॻी आहिनि। इहो ॾाढो बहितर कमु थियो आहे ऐं असांखे इहा ई उमेदु आहे त आईंदा बि हिन जी मालिकी थींदी, सरकार जे तरफ़ां मालिकी थींदी रहंदी त इनशाअल्लाह। म्यूज़िक जा प्रोग्राम थींदा आहिनि, अदबी प्रोग्राम थींदा आहिनि, परफॉर्मिंग आर्ट जे तरफ़ां ड्रामा थींदा आहिनि, फाइन आर्ट्स जेको आहे सो उन तस्वीर जी नुमाइश आहे, ॿी जेके शोज़ वोज़ सभु कुझु उहे थियनि पिया। ऐं हिते आर्ट स्कूल बि पंहिंजो उन वजूदु आहे, पर उनखे अञा एक्टिव न करे सघिया आहियूं इन करे जो उन में बजट जेको आहे सो आहे कान। त उन में जेके उस्ताद असांजा हुजनि परफॉर्मिंग आर्ट में न डांस सेखारनि, अदाकारी सेखारनि ऐं गुलकारी सेखारनि, या फाइन आर्ट में जेको आहे चित्रकारी जेको आहे सेखारनि, उन लाइ उस्तादनि जी ज़रूरत आहे। उस्ताद तॾहिं थींदा जॾहिं का सैलरीअ जो मसइलो थिए। असांजी इनशाअल्लाह जे विन करे आयासीं त असांजी इहा ई कोशिशि हूंदी त असां पंहिंजो सैंक्शन स्ट्रेंथ मंज़ूरु करायूं सरकार खां, त जीअं हिते असांजा उस्ताद साहिबान अचनि, असांजे जेके बि हितां जा दोस्त आहिनि, मेंबर आहिनि, उन्हनि खे सिखिया ॾियनि। मां हिते आर्ट काउंसिल पाकिस्तान लाड़काणो में लाइब्रेरी जो चेयरमैन आहियां ऐं हींअर जेका इलेक्शन थियण वञे पई उन में बि मां साॻियो ई लाइब्रेरी जे चेयरमैन जी उमेदवार जे हैसियत सां आउं उन में मुक़ाबिलो कंदुसि। ऐं असांजी जेका हीअ आर्ट काउंसिल आहे इन तमामु असांजे दौर में ख़ासि तौर इहे जेको टेनियर हुयो इन में वॾी तरक़ी कई आहे, जेका तव्हांखे बि नज़र ईंदी हूंदी त ख़ासि तौर ते कंस्ट्रक्शन जे हवाले सां असांजो हीउ जेको डेवलपमेंट जो कमु आहे त असां वटि हींअर हिकिड़ो बाज़ाब्ता तौर हीउ सॼो जेको फ़र्श आहे तव्हां ॾिसो था ओपन आहे, इनखे जेको आहे सो ब्रिक पेमेंट जेको आहे सो इहे फ़र्शबंदी कई वेंदी। उन सां गॾोगॾु ऑडिटोरियम हॉल जो कमु जेको आहे रुकिजी वियो हो, उहो असांजी पीपल्स पार्टी जे सहकार सां, पीपल्स पार्टी ज़िले लाड़काणे जे ताउन सां हुननि साईं सरदार शाह खे हिते घुरायो हुयो, जंहिंमें असांजो साबिक़ा सदर अब्दुल फत्ताह भुट्टो साहिबु जेको ज़िले जो सदर हुयो, उन साईं सरदार शाह जेको वज़ीर आहे कल्चर जो,
उनखे घुरायो हो ऐं उन सां गॾोगॾु अकबर लिगारी साहब जन खे घुरायो हुयो ऐं हुननि हिन खे विज़िट कयो ऐं सॼी इन जी जेको आहे हिकिड़ो मास्टर प्लान ठाहिरायो ऐं हींअर आर्ट काउंसिल जे बेसमेंट में बि जेको आहे सो कमु शुरू आहे। उते बि जेका आहे असां नई टाइल्स वग़ैरह लॻाई वई आहे। असांजी डिपार्टमेंट जेका अदब जी आहे, अदबी शोबो आहे, उन में बि टाइल्स लॻाई वई आहे। म्यूज़िक डिपार्टमेंट आहे, उन में बि टाइल्स जो कमु थी वियो आहे ऐं ओवरऑल सॼी आर्ट काउंसिल जूं जेके बिल्डिंग्स आहिनि उन्हनि खे जेको आहे रंग रूप जो कमु थिए पियो ऐं असांजी जेका हॉस्टल आहे, जेके ॿाहिरियां जेके असांजा जेके हू दोस्त जेके फ़नकार या अदाकार जेके ईंदा आहिनि, उहा बि जेका आहे सा कल्चर डिपार्टमेंट जे ताउन सां असांखे उन में जेके से ठाराए ॾिनी थी वञे त असां उहे लोएस्ट रेट ते घटि अघ ते उन्हनि फ़नकारनि खे उहे रूम जेको आहे सो मुहैया कंदासीं त हू लाड़काणे में जॾहिं अचनि था त उते अची रही सघनि ऐं हू उन मां जेको आहे सो मुस्तफ़ी थी सघनि, बजाए होटलनि जा जेके वधीक किराया भाड़ा थियनि था उन्हनि जा वधीक ख़र्चनि खां हू पाण खे बचाए सघनि। म्यूज़िक डिपार्टमेंट जेका आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जी आहे उनजो आउं इलेक्ट चेयरमैन आहियां, जंहिंजो टेन्यूअर जेको आहे सो अॼु 31 डिसंबर ते जेको आहे सो ख़तमु थींदो ऐं हिन असांजे हिन 19-20 जे टेन्यूअर में असांजे बॉडी जेको बि कमु कयो आहे उहो तारीख़ी कमु आहे। तव्हांखे नज़र ईंदो हूंदो असांजे कल्चर डिपार्टमेंट जे सहकार सां असांजे आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जो तमामु घणा कम पिया थियनि। हॉस्टल जो कमु आहे उहो पियो थिए ऐं हिकिड़ो ऑडिटोरियम जेको आहे सो उहो ठहे पियो। उन खां बाद में जेको आहे सो ऑफिसूं ठहनि पियूं ऐं मुंहिंजे टेन्यूअर में मां पंहिंजी म्यूज़िक डिपार्टमेंट जी ॻाल्हि कयां त जेको आहे सो 2019 में जेको आहे सो 3 ॾींहंनि जो जेको आहे म्यूज़िक फेस्टिवल करायो हो, जेको आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जे तारीख़ में पहिरियों लाड़काणो म्यूज़िक फेस्टिवल थियो हुयो। उन में तक़रीबन जेको आहे पंहिंजी डिपार्टमेंट जे सिंगर्स खे, म्यूज़िशन खे ऐं सूफ़िन रागनि खे जेको आहे सो मां उन में शमूलियत कराई हुई ऐं उन्हनि खे तमामु सुठे नमूने सां हिकिड़ो प्रोग्राम थियो हुयो। 3 ॾींहंनि जो हुयो। पहिरें ॾींहुं सूफ़ी रंग हुयो, ॿिए ॾींहुं नौजवाननि जो युथ प्रोग्राम हुयो ऐं टियों ॾींहुं शामी गज़ल हुई। उन में तमामु नाले वारा आर्टिस्ट जेके असांजे आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जा मेंबर हुया, मां उन्हनि खे टॉप प्रायोरिटी ॾिनी। उन खां बाद में जेको आहे सो शामूं मल्हायूं पंहिंजे टेन्यूअर में ऐं जेके असां खां विछड़ी विया आहिनि असांजा आर्टिस्ट रिदमिस्ट उन्हनि जूं जेको आहे सो रिहाणियूं कयूं आहिनि ऐं उन खां बाद में असांजे हिते जेके हॉल हुया उन्हनि जी जेको आहे सो ओपनिंग सेरेमनी कराई आहे ऐं लीजेंड आर्टिस्ट जेके असांजा न विसरंदड़ आर्टिस्ट हुया उस्ताद गुलज़ार अली ख़ान, उनजो जेको आहे सो म्यूज़िक हॉल जेको आहे सो उनजे नाले सां जेको आहे सो मनसूब कयो आहे, जंहिंजी जेको आहे इनोग्रेशन असांजे अकबर लिगारी साहब सेक्रेटरी कल्चर जन कई हुई ऐं सभु असां गॾु आहियूं। पर हिकिड़ो जमहूरी प्रोसीजर आहे, उन में इलेक्शन जेको आहे सो पीसफुल थींदी इंशाल्लाह ऐं मूंखे इहा उमेदु आहे त असांजे जेको कमु जेको आहे सो असां कयो आहे ऐं असांखे जेको आहे सो पंहिंजा मेंबर्स जेके आहिनि असांखे सुठी मोट ॾींदा, असांखे उमेदु आहे। मुनवर हिंद फिनांस सेक्रेटरी आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो। जीअं त मां आर्ट काउंसिल लाड़काणो जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त 2008 ईस्वीअ में मैडम ससीफ अली जो हिते इफ़्तिताह कयो ऐं मैडम फरियल टालपुर जी हिदायतुनि ते लाड़काणे में हिकिड़ो तमामु वॾो इदारो जेको आहे उहो क़ाइमु थियल आहे ऐं हिन इदारे में 1000 खां वधीक जेके मेंबर आहिनि उहे हिन वक़्त ताईं थी चुका आहिनि, जेके मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखनि था, जंहिंमें फ़नून लतीफ़ा सां वाबस्ता माण्हू आहिनि, जंहिंमें शाइर आहिनि, सहाफ़ी आहिनि, अदीब आहिनि, लेखक आहिनि ऐं अदाकार आहिनि, मुख़्तलिफ़ मुसविर आहिनि, मुख़्तलिफ़ जेके आहिनि वकील आहिनि, फ़नकार आहिनि, कैमरामैन्स आहिनि, मुख़्तलिफ़ शोबनि सां जेके तालुक़ु रखंदड़ माण्हू उहे हिन इदारे जा मेंबर आहिनि। लाड़काणे जे हिन शहर में हीउ हिकिड़ो वॾो एज़ाज़ु आहे माण्हुनि जे लाइ त हीउ लाड़काणे में हिकिड़ो कराची खां पोइ सिंध जो ॿियो नंबर वॾो जेको आर्ट काउंसिल आहे उहो लाड़काणो आहे। पर हिकिड़ी शइ आहे उहा मां अॼु हिन प्रोग्राम जे तवसुस सां चवंदुसि त लाड़काणे आर्ट काउंसिल जी जेकी बजट आहे उहा 30 लख रुपया आहे सालियानी, जेका तमामु घटि आहे, छो जो यूटिलिटी बिल्स वग़ैरह या असां वटि जेको 7 खां वधीक माण्हू कमु कनि था स्टाफ जा, उन्हनि जी सैलरी बि हिन ई जेके पैसा असांखे ग्रांट एंड एड मिले थी गवर्नमेंट जी,
उन मां ॾियूं था ऐं जंहिंजे करे बजट जेको आहे उहा तक़रीबन असांजी उहा पघारुनि में हली वञे थी, यूटिलिटी बिलनि में हली वञे थी, जंहिंजे करे हिन इदारे में जेको प्रोग्राम्स वग़ैरह थियनि था उन में असांखे तमामु घणी तकलीफ़ थिए थी। इन हवाले सां असांजो सालियानो ड्रामा फेस्टिवल जेको थींदो आहे उहो बि लाड़काणे जी आर्ट काउंसिल जी हिकिड़ी वॾी तारीख़ रखे थो ऐं हर साल जेको आहे सिर्फ़ु हिन साल कोरोना जी वजह सां लाड़काणे में जेको ड्रामा फेस्टिवल न थी सघियो, पर हर साल जेको आहे उहो ड्रामा फेस्टिवल जेको आहे उहो लाड़काणे जी आर्ट काउंसिल में थींदो आहे ऐं ख़ासि तौर ते उन ड्रामा फेस्टिवल में कल्चर डिपार्टमेंट जो वॾो सहकार हूंदो आहे। उनजी जेकी बजट आहे उहा कल्चर डिपार्टमेंट वारा ई असांखे ॾींदा आहिनि। उन में असां 10 खां वधीक जेके ड्रामा आहिनि उहे असां उन टीमूं उन में ड्रामनि में लाहींदा आहियूं ऐं उन्हनि जी कॉम्पिटिशन थींदी आहे ऐं उन्हनि में असां एवॉर्ड रखंदा आहियूं ऐं उन में पहिरियों ॿियो ऐं टियों जेको आहे उहो नंबर जेको आहे असां रखंदा आहियूं ऐं उन्हनि खे एवॉर्ड बि ॾींदा आहियूं उन्हनि डायरेक्टरनि खे, अदाकारनि खे ऐं इनाम बि उन्हनि जे लाइ हूंदो आहे जेको पहिरियों ऐं ॿियो ऐं टियों नंबर ड्रामो ईंदो आहे। अहिड़े हवाले सां 24 तारीख़ हाणे हिन जनवरी जी असांजो नोटिफाई थी चुकी आहे इलेक्शन। 24 तारीख़ ते असां इलेक्शन करणु वञूं पिया। मां तव्हांखे ॿुधायां त मां पाण हीअ 3 भेरो फिनांस सेक्रेटरी सीट ते इलेक्शन विढ़ण जे लाइ उमेदवार आहियां। दोस्तनि जूं महिरबानियूं आहिनि, ख़ासि तौर ते उमेदवारनि जूं महिरबानियूं आहिनि। आर्ट काउंसिल जा जेके मेंबर आहिनि उहे असांखे चूंडे वोट ॾेई असांखे हिन कुर्सीअ ते विहारनि था, असांखे इज़त बख़्शनि था, असांखे मान बख़्शनि था ऐं असां बि हू जॾहिं दोस्त असांजे हिते ऑफिस में अचनि था, को बि कमु खणी अचनि था, असां उन्हनि खे इज़त बख़्शींदा आहियूं, उन्हनि खे मान ॾींदा आहियूं ऐं उन्हनि जी हर वक़्तु असां इज़त कंदा आहियूं। जो नालो ज़ुल्फ़कार वाहिद आहे, जिते मां आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो जो बुनियादी मेंबर आहियां ऐं मुंहिंजो शुमार बि जेको आहे सो हिते जेको आहे फाउंडर मेंबरनि में थिए थो ऐं मां ड्रामेटिक फील्ड में 1978 खां वाबस्ता आहियां। मूं हिते 3 दफ़ा इलेक्शन खटी बि आहे। स्क्रूटनी कमेटी जो चेयरमैन थी रहियो आहियां, सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जो चेयरमैन थी रहियो आहियां, फोटोग्राफी जो बि चेयरमैन थी रहियो आहियां। ऐं हिन वक़्तु जेका इलेक्शन थी रही आहे, पर जेका मौजूदा पार्टी हुई जेकर उन ते थोरो वीचार कयो वञे त थोरो असांखे उन्हनि मां तकलीफ़ पहुती। उहा तकलीफ़ इहा पहुती त उस्ताद मुमताज़ अबड़ो जेको तमामु मोस्ट लाड़काणे जो हिकिड़ा मौजूद शख़्सियत ई, तमामु वॾो ड्रामा निगार हुयो, हिदायतकार हुयो ऐं 3 दौर जो मां त ईअं करे चयुमि त हू बानी बि हुयो। त असां सां वाइदा कया विया हुया त असां हुनजे नाले ते हाल कंदासीं, उस्ताद मुमताज़ अबड़ो जे नाले ते, पर हुननि जेका पंहिंजो वक़्तु पूरो कटे विया, पर उस्ताद जे नाले ते हाल त छा, पर को कख बि उस्ताद मुमताज़ अबड़ो जे नाले ते न कयो। ऐं हिन वक़्तु जेका इलेक्शन थी रही आहे त असां जेको आहे सो ॿिन्ही पैनलनि मां सही दोस्तनि जी चूंड कंदासीं ऐं इहो ई चाहींदासीं जेकी हक़दार आहिनि उन्हनि ताईं वोट ज़रिए असां पंहिंजो जेको आहे सो हक़ु पहुचायूं ऐं इंसाफ़ कयूं। हिन दफ़े असां इहो पंहिंजो पको पह कयो आहे त असां हक़दारनि खे पंहिंजो वोट कास्ट कंदासीं ऐं असां सभिनी दोस्तनि खे बि इहा ई गुज़ारिश कंदासीं त हू जेकी महिनती दोस्त आहिनि, कम वारा दोस्त आहिनि, जेकी आर्ट्स काउंसिल जे भले लाइ सोचनि था, ही उन्हनि खे ई वोट कास्ट कनि, उन्हनि जी सपोर्ट कनि त तमामु बहितरु आहे। टई पैनल जे तरफ़ां आहियूं ऐं असां उन्हनि खे ई वोट कंदासीं। बेसिकली असां वोटर ई आहियूं ऐं जंहिं महिल बि असां माना दोस्तनि जी हमेशह सपोर्ट ई कई आहे त कोशिशि कंदा आहियूं त असांजी आर्ट काउंसिल में सुठा सुठा दोस्त अचनि जीअं हिकिड़े कमु थिए। हक़ीक़त इहा आहे त हिकिड़े कम थिया आहिनि, जेतिरा कम थिया आहिनि, बहरहाल आर्टिस्ट लाइ अहिड़ो को मज़बूत कमु न थियो आहे, अहिड़ो सुठो कमु न थियो आहे जो आर्टिस्ट हिते अचे ऐं हितां माना रोज़ी करे वञे। अहिड़ी का बि शइ न आहे। हक़ीक़त इहा आहे त आर्ट काउंसिल आर्टिस्टनि जी आहे ऐं असां इहो ई कोशिशि कंदासीं त जिन्हनि आर्टिस्ट अचनि ऐं जिन्हनि आर्टिस्टनि जो पैनल हिते अचे त असांखे बहितर ख़ुशी थींदी। ॿियो इहो दोस्त त जेको मौजूदा पार्टी आहे तक़रीबन उन्हनि बि कमु कयो आहे, सुठो कमु कयो आहे। बहरहाल जेको कमु थियणु खपे पियो, जेकी असां उन्हनि मां तवक़ो रखूं पिया, हींअर असांखे उहा हिननि मां माना नथी आहे। छाजे करे आर्टिस्ट अचे थो, ॿाहिरि वेठो आहे, पाण सभु ऑफिसनि में वेठा आहिनि, आर्टिस्ट हिकिड़ो जेको अचे थो उहो ॿाहिरि वेठो आहे, कुर्सी रखी ॿाहिरि थो वेहे। उन जे लाइ असां बार बार दोस्तनि खे इहो चयोसीं बाबा असांखे हिकिड़ो ठाहे ॾियो, असांखे हाल ॾियो, असां बि किथे अचे वेहूं ऐं सुठी कैंटीन हुजे सुठे नमूने असां बि उते वेहूं। बहरहाल इहो हाणे थियो आहे अकबर साहब जी महिरबानी सां, उहो हाणे हाल बि ठहे थो, आर्टिस्टनि लाइ ठहे थो, रिहर्सल हाल बि ठहे थो ऐं
हिकिड़ो असांखे माना बंदि हिकिड़ो हॉल अहिड़ो ठाहे था ॾिनो वञनि 300 माण्हुनि जी कैपेसिटी सां, जिते असां ॾींहं जो बि ड्रामा करे सघूं था। बहरहाल इहो हाणे इहो बि अकबर लिगारी साहिब जन जी महिरबानी आहे, जन असां ते उहा महिरबानी कई आहे। जीअं त आर्ट्स काउंसिल जी इलेक्शन जनवरी 24 तारीख़ ते मुनक़द थींदी ऐं इहो हर 2 सालनि खां पोइ इहो थींदो आहे असां वटि प्रोसेस। आर्ट्स काउंसिल जॾहिं खां जुड़ी आहे उनखे मुंहिंजो ख़्यालु आहे उनजी उमिरि 12-13 साल आहे ऐं 12-13 सालनि खां वठी असां हिकिड़ो ख़ामोश सिपाही तौरु कमु कंदा रहिया आहियूं। इलेक्शन प्रोसेस में कॾहिं बि कोन आया आहियूं ऐं दोस्तनि खे हमेशह अॻिते आंदो आहे। पर इहो महसूसु थियो त माना आर्ट्स काउंसिल जो जेको बायलाइस ऐं आइन मुताबिक़ जेको कमु थियणु घुरिजे उहो नज़र न पियो अचे। पोइ तंहिंजे करे हिन दफ़े असीं असांजा दोस्त जेके इंटेलेक्चुअल आहिनि, जेके प्रॉपर फील्ड में जिन जो कमु आहे, उहे दोस्त हिन वक़्तु इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि। जीअं त मां पाण बि प्रेसिडेंट तौरु उम्मीदवार आहियां ऐं हिकिड़ो असांजो प्रोसेस आहे जंहिंमें असांजी हिकिड़ी कमेटी जोड़ी वई आहे ऐं उन में असांजे हर हिकु उहिदे जे लाइ ॿ टे एप्लीकेशन्स वसूल कयूं असांजी कमेटी। पोइ उन में जेको बहितर थींदो ऐं उहो इलेक्शन पंहिंजो विढ़ंदो। असल में ही असांजी कराची आर्ट्स काउंसिल खां पोइ लाड़काणो आर्ट्स काउंसिल आहे। कराची आर्ट्स काउंसिल में त केतिरी लैंग्वेजिस जा माण्हू उते रहनि था, कैपिटल सिटी आहे। उनखां पोइ अचे थो असांजो नालो असांजे लाड़काणा आर्ट्स काउंसिल जो। खैरपुर आर्ट्स काउंसिल बि आहे ऐं तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजी सिंध में 3 आर्ट्स काउंसिल्स आहिनि ऐं लाड़काणा आर्ट्स काउंसिल जो हिकिड़ो दाइरो आहे जेको जेकमाबाद शिकारपुर लाड़काणो ताईं वसी आहे ऐं उन में जेकी बजट वग़ैरह अचे थी ऐं उनजी जेकी बि अचे थी सिंध गवर्नमेंट जी महिरबानी आहे उहा असां ताईं ॾिए थी पई। पर उनजी विर्छ जो थोरो मसइलो रहे पियो, जेके मेंबर उन में थोरो नाराज़गी जो इज़हार कनि पिया या अक्सर मूं ॾिठो 11-12-13 सालनि जी पंहिंजो आर्ट्स काउंसिल जी उमिरि दौरान त उते काफ़ी नाइंसाफ़ियूं नज़र पे आयूं। ऐं मां जो प्रॉपर थिएटर सां वास्तो आहे, मां हिकु अदाकार आहियां ऐं पोइ मूं महसूसु करे वरितो त जेकॾहिं इलेक्शन जो हिसो नथा थियूं त पोइ हीउ इदारो शायदि कंहिं ॿियनि जे हथनि में अची वञे। पोइ उनजे करे इहो ज़रूरत महसूसु कंदे असां हिकिड़ी टीम जोड़ी आहे ऐं उन टीम जे हवाले सां असांजा 14 कैंडिडेट्स हूंदा जेके पंहिंजी फील्ड में माहिर हूंदा, ईअं खणी चइजे। उन्हनि पंहिंजो कमु कयो आहे। पोइ उनजी हाणे हिकिड़ी ॻाल्हि थी कजे त जेकॾहिं आर्ट्स काउंसिल में हिकिड़ो सेंसिटिव माण्हुनि जो इदारो आहे ऐं उन में जेकॾहिं तव्हां को बि लोहर या ॾखण को वठी अचो त मुंहिंजो ख़्यालु आहे इहा हिकु नाइंसाफ़ी हूंदी। ऐं मूंखे इहो महसूसु थियो आहे त गैर मुतलका दोस्त इलेक्शन में बीहनि था ऐं बीहंदा रहिया आहिनि ऐं खटींदा रहिया आहिनि कहिड़े बि हवाले सां। उन्हनि इदारे खे तमामु घणो नुक़सानु रसायो आहे, जंहिंजे करे महसूसु कंदे हींअर असांजो छा भिटाई पैनल अची रहियो आहे ऐं उन में सभु जो सभु इंटेलेक्चुअल्स, एक्टर्स, अदाकार असां वटि जेतिरा बि ज़ैली शोबा आहिनि ऐं उन्हनि में कमु करण जी तमामु घणी ज़रूरत आहे, जंहिंमें अदब आहे, जंहिंमें सिंगर्स आहिनि, म्यूज़िक आहे ऐं फाइन आर्ट्स में कमु करण जी ज़रूरत आहे। उनखां अलावा ड्रामे में कमु करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। असांजे दोस्तनि या असां ड्रामे में काफ़ी कमु कयो आहे उनखे, पर अञा तमामु घणी ज़रूरत आहे जेकी रहिजे थी पई। जीअं त हीउ इदारे मां ई महसूसु थिए थो, इदारे जे नाले मां ई लॻे थो लाड़काणे जे शऊर जो ॻढ़ आहे ऐं हिते लाड़काणे जे 22 लख आबादीअ मां 750-800 असां जेके इल्मु अदब ऐं फ़न सां वास्तो रखूं था उहे हिते सभु मेंबर आहिनि। ऐं यकीनन हीअ हिकु अहिड़ी फील्ड आहे जिथे कमु करण जी इंसानियत जे क़ौमी मुल्की हर क़िस्म जी हिते जेतिरी ख़िदमत करे सघिजे थी उहा शायदि ॿिए हंधि नथी करे सघिजे। इन ई नियत ऐं उमेद सां असां बि हिन साल हिन इलेक्शन जेका 24 जनवरी ते मुनक़द थियल आहे इन में असां पाण बि हिसो वठूं था। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हिन असांजी आर्ट काउंसिल खे 12 साल हले थो। पहिरनि ॾींहंनि में महसूसु ईअं थियो त दोस्तनि सां ताउन पे कयोसीं त जीअं हू अॻिते वठी हलनि, पर कुझु वक़्त खां महसूसु थिए पियो त उहे जेके माण्हू आहिनि उहे सिर्फ़ु सियासत था कनि ऐं उन्हनि खे पंहिंजा शौक़ु था जाॻनि त असांजा नाला हुजनि बोर्डनि ते ऐं असां जेको आहे सो उहिदेदार हुजूं। पोइ लॻे पियो त कुझु दोस्त असांजा उन्हनि जे जेको ख़्वाबु आहे जंहिंमें असां आर्टिस्ट मौजूदु ई कोन्हूं, फ़न मौजूदु ई कोन्हे ऐं उन्हनि जा पंहिंजा सियासी मुफ़ाद आहिनि या उन्हनि जा पंहिंजा ज़ाती मुफ़ाद आहिनि, उन्हनि जे तहत उहे अची असां वटि मेंबर बि थिया आहिनि ऐं उहिदनि ते बि अचनि था। पोइ पहिरियां त उन्हनि खे पए बर्दाश्त कयोसीं त ठीकु आहे, शुरूआत आहे, हले कमु, पर पोइ महसूसु कयोसीं हाणे त न ॿेली हे वक़्तु उहो न ईंदो असां किन नाल दोस्तनि खे जेके असांजा ई दोस्त आहिनि या असांजो हिसो ई आहिनि उन्हनि नालनि खे हिन शइ ते माना जेको आहे सो अची विहारिजे। पोइ इन ई नियत सां हेल असां शाह भिटाई जे नाले सां
हिकिड़ो पंहिंजो पैनल जोड़ियो आहे जंहिंमें तव्हांखे जेके बि माण्हू मिलंदा उहे प्रॉपर जेको असांजी फील्ड आहे आर्ट जेकॾहिं असांजो ड्रामेटिक फील्ड आहे त ड्रामे जो माण्हू हूंदो, जेकॾहिं लिटरेचर फील्ड आहे त असांजो अदीब हूंदो, फोटोग्राफीअ ते फोटोग्राफी हूंदो। अहिड़े क़िस्म सां असां सभु चूंडे ऐं हिकिड़ी अवामी जेका असांजी उतां जी आहे असां हेल ईअं सम्झो त मुक़ाबिलो आहे ड्राइंग रूम सियासत ऐं अवामी जेके असांजा आम फ़नकार आहिनि उन्हनि जो मुक़ाबिलो आहे। ऐं जीत जीअं त हमेशह सच जी थींदी आहे ऐं असां जीअं त मूं पहिरियों अर्ज़ु कयो त हीअ असांजे शऊर जो मर्कज़ आहे, हिन शऊर में इहा बेशऊरी कोन थींदी। हा, सवाइ कुझु इन जे त जॾहिं तव्हां कंहिं क़िस्म जी हिकिड़ी मुफ़ाहिमत कयो ऐं उहा मुफ़ाहिमत ॾींहं गुज़री आहे, हेल मुक़ाबिले जो वक़्तु आहे ऐं इनशाला डट के उन्हनि सां मुक़ाबिलो कबो त पोइ बराए महिरबानी करे पंहिंजे ज़मीर ते सोचिजो ज़रूरु त असां वोट कंहिंखे था ॾियूं। जी, ही इलेक्शन इनशाला उमेद में 24 जनवरी ते आहे। असां शालती भिटाई पैनल आहे ऐं इनशाला वॾी जिदोजहद सां इनशाला असांजी इहो ई आहे त खटे अची ऐं तमामु बहितर असां कमु कंदासीं। अॻु में ॾिसो त सभ खां पहिरियां त काफ़ी सालनि खां असांजा काफ़ी उहिदेदार रहनि था ऐं हर मेंबर तक़रीबन शिकायत कंदो रहंदो आहे ऐं उहे साॻा ईंदा आहिनि। हाणे जीअं असांजी सदारत ते जेका होॾो पैनल जो जावेद साहिबु आहे, अॻु में नायब सदर ते बीठो आहे, जनरल सेक्रेटरी ते बीठो आहे ऐं वरी हींअर ओॾो सदारत ते थो बीहे। ॾिसो न, असां तक़रीबन असांजा फ़नकार जेके आहिनि त ॾींहं राति ते लोड़ियूं था, ॾींहं राति महिनत था कयूं, पंहिंजे हणूं वणूं पंहिंजा ड्रामा था कयूं, लेकिन असां कोशिशि इहा ई आहे हिन चकर त असां अहिड़ा माण्हू आणियूं पंहिंजे पैनल में जेके रियली हुजनि। जेको बि जीअं छो बि ड्रामे जो आहे त उहो ड्रामे जो माण्हू हुजे, ईअं न त हुजे ड्रामे जो ऐं बीहारियो अचे उस्ताद अली हसन अचे हिते ॿिए त उनखे का ख़बर न हूंदी। म्यूज़िक जो आहे त सिर्फ़ु म्यूज़िक जो हूंदो, फाइन आर्ट ते हूंदो त उहो फाइन आर्ट जो ई हूंदो माण्हू। तक़रीबन पंहिंजी इहा कोशिशि कई आहे त असां पंहिंजे पैनल में इनशाला उहो ई माण्हू आणियूं जेको जीअं जेको आहे सो उनजो हक़दार आहे। असल में असांजे इलेक्शन प्रोसेस में वञण जो सबबु बि इहो आहे, हिन दफ़े जेको असां अलॻि पैनल जोड़ियो आहे उनजो कारण बि इहो आहे त हिते कुझु अहिड़ा दोस्त जेके आहिनि माज़ीअ में मेंबर थिया आहिनि जिन जो आर्ट सां को बि वास्तो वड़ो आहे ई कोन। दोस्तनि पंहिंजा ज़ाती मुलाज़िम घर जा भाती उहे बि मेंबर करे छॾिया आहिनि ऐं वरी उहे दोस्त सिर्फ़ु उन्हनि मेंबर इन जे करे कया आहिनि त जीअं असां इलेक्शन में वञूं इलेक्शन प्रोसेस में त असांखे वोट जे हिसाब सां दोस्त जेके आहिनि उहिदो ॾियनि ऐं बीहारनि बाडीअ में। पोइ उहे दोस्त अचनि था पिया, उहे बाडीअ जो हिसो थियनि था पिया, पोइ उहे इदारे लाइ कोन था सोचनि। उहे हेॾो सारो इदारो आहे, 22 लख 20 लख लाड़काणे जी आबादी आहे ऐं उन में 700-800 मेंबर जेके आहिनि सो उहे हिन इदारे जे लाइ उहो कमु नथो थिए, छो त पंहिंजे ज़ाती मक़सद लाइ था अचनि, इदारे सां भलाई लाइ को बि कोन थो सोचे। उनजे करे असां हिकिड़ो क़दम खयो आहे त हर शोबे सां पंहिंजो लाॻापियल जेको दोस्त हूंदो उन शोबे सां लाॻापियल उहो ई उन बाडीअ जो हिसो हूंदो। जीअं दोस्त हिते अॻु में चई विया त ड्रामा वारो दोस्त ई भली ड्रामा जो चेयरमैन थिए, फाइन आर्ट वारो दोस्त फाइन आर्ट जो, सिंगरनि जो ज़रूरु को सिंगर ई नुमाइंदगी करे ऐं ॿियो बि बाडीअ में ॿिया बि जेके दोस्त अचनि उहे आर्ट सां प्योर जेके आहिनि उहे लॻापियल हुजनि, उहे ई हिकु आर्टिस्ट जे जो दर्द सम्झी सघंदा, उहे ई फील्ड में कमु करे सघंदा। बाक़ी जेके ॿिया दोस्त माज़ीअ में खयां विया आहिनि उहे त हिकिड़ा पंहिंजो चइजे त स्लीपिंग मेंबर आहिनि जेके सिर्फ़ु वोट दाख़िल करणु ईंदा आहिनि, बाक़ी त उन्हनि खे कॾहिं असां तव्हां बि आर्ट्स काउंसिल जो हिसो रहिया आहियो, उन्हनि खे असां आर्ट्स काउंसिल में कंहिं प्रोग्राम में बि कोन ॾिठो आहे, सिर्फ़ु वोट करणु ईंदा आहिनि। उन्हनि मेंबरनि खे जेको आहे रोकण जे लाइ, अहिड़ी मेंबरशिप खे रोकण जे लाइ असां ई क़दम खयो आहे त असां अचे असांजी जेका बाडी चूंडिजी अचे आर्ट ऐं आर्टिस्ट जी ख़िदमत करे हिन इदारे लाइ घणो कुझु करे। असल में ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु असां हिन महिल इलेक्शन जे प्रोसेस में वञी रहिया आहियूं ऐं जेसिताईं रही ॻाल्हि इदारे में अहिड़ा मेंबर जेके थोपिया विया आहिनि उहे अॼु जी ॻाल्हि न आहे। इहा 2009 में जॾहिं असांजे आर्ट्स काउंसिल जो क़याम थियो हुयो त पोइ उन में जेका उन दौर जी जेका बाडी हुई, पोइ असल में छा हुयो त हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे त कंहिं बि इदारे खे जॾहिं तव्हां रजिस्टर कंदा त पोइ उन में तव्हांखे माण्हुनि जी ज़रूरत पवंदी आहे, जंहिंमें जीनियर माण्हुनि सां गॾु हिकिड़ा सोशल वेलफेयर जे नाले में काफ़ी माण्हू अची विया, जंहिंजे करे जेको आहे उहे माण्हू अची विया आहिनि जेके जंहिंजो फन सां परे परे ताईं को बि वास्तो तालुक़ न आहे। बाक़ी रही ॻाल्हि माज़ी जो जेको गुज़िरियल कमु आहे असांजे आर्ट्स काउंसिल जे हवाले सां, मां मुसलसल 4 साल गवर्निंग बॉडी जो हिसो रहियो आहियां ऐं ड्रामा चेयरमैन रहियो आहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह गुज़िरियल टेन्यूअर में असांजो रिकॉर्ड रहियो आहे त असां पंहिंजे टेन्यूअर में 48 ड्रामा 2 सालनि में कयासीं, जेको माज़ी जो रिकॉर्ड आहे। ऐं उन खां पोइ हीअ जेके 2 साल हुया इन में हिकु त असां 10 ड्रामा जंहिंमें कुझु असां पंहिंजे बजट सां कयासीं, सिर्फ़ु असां फेस्टिवल कोन करे सघिया आहियूं। उनजो सबबु इहो आहे त कोरोना वायरस जे करे जॾहिं ॾिसो था त पूरी दुनिया जी लपेट में अची वई, सॼो सिस्टम डावाडोल थी वियो, तंहिंजे करे असांजा जेके बि प्रोग्राम आहे उहे सभु कैंसिल थी विया, जंहिंजे करे
ड्रामा कुछ घटि थी सघिया, पर उनजे बावजूद भी असां जेके हिन महिल इदारे में सुठा कम किया आहिनि, जेके काउंट करण जहिड़ा आहिनि, उनमें असांजे थिएटर में ड्रॉप सीन ऐं इन खां अलावा माइकूं जेके असां कॉलर माइक्स जेके ड्रामनि में यूज़ कबियूं आहिनि उहे, ऐं इन खां अलावा जेको आहे सो ॿियो खोड़ सारो कमु थियो आहे जंहिंमें असां आर्टिस्टनि लाइ हॉल मुख़्तस कयो आहे, जंहिंमें आर्टिस्ट वेही करे पंहिंजियूं गैदरिंग्स करे सघनि था, पंहिंजी मीटिंग्स करे सघनि था। ऐं इन खां अलावा लाइटिंग जो जेको आहे सिलसिलो उहो कयो आहे। ऐं हींअर जेको आहे सो डिसंबर जे 31 तारीख़ ते हीअ बॉडी डिज़ॉल्व थींदी, उन खां पोइ केयर टेकर बॉडी जो बि अनाउंसमेंट थी वई आहे। उहे 31 तारीख़ खां पोइ उहे इदारे खे पंहिंजो हैंडओवर कंदा, जंहिंखां पोइ जेको सिलसिलो हलाईंदा ऐं 24 जनवरी ते इलेक्शन थियण पिया वञनि। सो अहिड़ो नोटिफिकेशन बि अॼु निकिरी वेंदो इनशाला, ऐं अहिड़ो लेटर असांजे कमिश्नर साहब खे बि वेंदो त जीअं हिकिड़ी नोटिफिकेशन बाज़ाब्ता निकिरे ऐं उन प्रोसेस खे यानी कि शफ़ाफ़ तरीक़े सां जीअं हलाए सघिजे। नाज़रीन, लाड़काणे जे आर्ट काउंसिल जो जेको सॼो सिनियारो आहे उहो असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयो। उते जेके दोस्त मौजूदु हुआ उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई। गॾोगॾु आर्ट काउंसिल में जेके क़ाइमु थियल शोबा आहिनि उहे बि असां तव्हांखे पंहिंजे TV स्क्रीन ते हिन प्रोग्राम में ॾेखारिया। सो असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अलाह निगहबान।